छा रेली कढी सिंधी टोपी ऐं अजरक पाए सॉन्ग्स ते डांस परफॉर्म करण छा असां पंहिंजो फर्ज़ पूरो कयो? बिल्कुलु न। अञा बि हिन सिंध धरती जा असां कर्ज़ी आहियूं ऐं हीउ कर्ज़ असांखे कीअं लाहिणो आहे, हर हिकु फ़र्द खे कीअं लाहिणो आहे। असांखे पंहिंजी सिंध धरती ते थींदड़ हर ज़ुल्म, हर ज़्यादती जे ख़िलाफ़ आवाज़ उथारणी आहे, यकजहती करणी आहे, ॻाल्हाइणो आहे, पंहिंजा हुकूक घुरणा आहिनि, पंहिंजे लाइ विढ़णो आहे, पंहिंजी सिंध धरती जे लाइ विढ़णो आहे। सिर्फ़ु सेलिब्रेशन करे, डांस करे, म्यूज़िक इंजॉय करे, हुन खां पोइ साल खां पोइ वरी हुई मौसीक़ी इंजॉय करणी आहे, इन खे फ़र्ज़ु न आहे चइबो, इन खे हक़ अदा करणु न आहे चइबो। जेकॾहिं तव्हां सच में पंहिंजी सिंध धरती सां सचा आहियो, पंहिंजी सिंध धरती जा आहियो, त तव्हांखे पंहिंजी सिंध धरती ते थींदड़ हर ज़ुल्म, हर ज़्यादती, हर हिकु शइ जो तव्हांखे हिसाबु वठिणो पवंदो। तव्हांखे हिन जे ख़िलाफ़ आवाज़ उथारणी पवंदी, चाहे हू कोई बि हुजे। जी सिंध।